Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. सिंध में पुलिस का वधीक धाड़ेल सरगर्म थी विया। घोटकी भरसा हथियारबंद अताई डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा चनो के अगवा करे विया। वारिस हथियारबंदन जा पेरा खणी कच्चे तरफ रवाना। कंदकोट में ॿिनि ॼणनि खे अगवा करण जी कोशिश नाकाम। हथियारबंद जुमू जाफरी समेत ॿिनि ॼणनि खे अगवा करे कच्चे ॾांहुं वञी रहिया हुआ त पुलिस कार्रवाई करे खेनि छॾाए वरितो। गौसपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थियल 5 ॼणनि जी बाज़ियाबी पुलिस लाइ चैलेंज बणियल। वारसन एसएसपी कश्मीर जी ख़ातिरी बाद अॼु रिथल धरणो मुलतवी करे छॾियो। पुलिस खे 2 ॾींहनि जी मोहलत। सकरन लॻ धाड़ेलनि तां मुबैना तौर अगवा थियल ॿाहिरि कोड़ल ऐं फारूक सुहाग बाज़ियाब। पुलिस दावा कई आहे त हथियारबंद पुलिस जी नाकाबंदी सबबि मुख़बिन खे छॾे विया। बाबड़ो भरिसां 1 महीनो अॻु अगवा थियल 3 ॼणा अलाह रखियो सोलंगी, अज़ीम सोलंगी ऐं अब्दुल रशीद मलिक बाज़ियाब थी घर पहुची विया। नौजवाननि जो चवणु आहे त वारिस कच्चे में पाक किताब खणी आया, जंहिं ते खेनि हथियारबंदनि छॾे ॾिनो। सहाफ़ी मतियुल्लाह जान जे अगवा वारो वाक़ियो इस्लामाबाद पुलिस लाइ टेस्ट केस करार। इस्लामाबाद हाई कोर्ट मतियुल्लाह जान जी बाज़ियाब थियण बाद संदसि अगवा ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त मोकिलाए छॾी। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इहा अलार्मिंग सूरत हाल आहे ऐं उनखे बर्दाश्त नथो करे सघिजे। जंहिं बि अहिड़ो अमल कयो आहे उहो ॿियनि खे प्रॼाणणु चाहे थो। कंहिं में एॾी हिमत आहे जो पुलिस जे वर्दनि में अगवा वारो कमु कयो। सहाफ़ी जे अगवा में इस्तेमाल थियल गाॾियुनि मथां पुलिस लाइट्स लॻल हुयूं। सहाफ़ी ख़िलाफ़ कंहिं बि ॾोह ते दहशतगर्दी जा कलम लॻंदा आहिनि। पुलिस सहाफ़ी जे अगवा केस में दहशतगर्दी जा कलम शामिल छो न कया। ॿुधणी दौरान PFU जे अॻवाननि चयो त अदालत वक़्त ते नोटिस न वठी आहे त अॼु सहाफ़ी रस्तनि ते न वेठा हुजनि हा। चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त CCTV फुटेजिस में पुलिस जी वर्दी खे ॾिसी सघिजे थो। हीउ वाक़ियो पुलिस लाइ टेस्ट केस आहे। मुल्क में कोरोना वायरस सबब 5,677 माण्हू हयातियूं विञाए चुका। मुतासिरनि जो अंग 2,67,427 थी वियो। सिंध में मुतासिरनि जो अंग 1,14,104, पंजाब में 90,816, KPK में 32,523, बलोचिस्तान में 11,469 ऐं इस्लामाबाद में 14,701 थी वियो। सिंध में कोरोना जी मक़ामी मुंतक़िलिन जा केस साम्हूं अचण जो सिलसिलो जारी। भांसीदाबाद जे ॻोठ वाहड़ जो रहवासी 56 वरनि जो ग़ुलाम क़ादिर पंवर कोरोना विघे सिवन अस्पताल में फौत। सिंजोरो में कोरोना जा वधीक 4 केस साम्हूं अची विया। मुतासिरनि जो अंग 144 थी वियो। सेवण में कोरोना जा वधीक 2 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 397 थी वियो। रहीम यार खान वेझो नीलगढ़ वारे इलाइक़े में कारे इल्ज़ामें नौजवान जो मथो मुछूं ऐं भिरूं कूड़े मुंहुं कारो करे तस्लीम। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पुलिस वाक़े जो केस 6 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल करे वरितो। कंबर भरिसां ॻोठ गनू चांडियो मां 25 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल नौजवान ज़मीर चांडियो जो तशदुद ऐं गोलियूं लॻल लाश हथ। वारसनि जो चवणु आहे त पुलिस ज़मीर चांडियो खे क़त्ल करण खां पोइ संदसि लाश सिविल अस्पताल ॿाहिरां उछले वई। माही बकुल पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। पुलिस जो चवणु आहे त ज़मीर चांडियो अहलकार खां राइफल फुरे आपघात कयो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में वाहन ऐं शाखुनि खे लगातार घारनि आपाशी खाते जी पत वाइकी करे छॾी। तंगवाणी भरिसां मूसा अलाहाबाद शाह के 2 मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी विया। 25 ऐं 50 फुट जा घारा पवण जे नतीजे में भरपासे में पोखियल फसल पाणी हेठि अची वियो। आपाशी अमले जी रवायती सुस्ती बाद ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। पाणी आबादी वारनि इलाइक़नि ॾांहुं वधण जो ख़दशो। चुल भरिसां नसीर शाह खे लॻल घारो वधी 60 फुट थी वियो। पाणी फसल ऐं मच्छी जे फार्म खे ॿोड़ण बाद घरनि ॾांहुं वधणु लॻो। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। ॻोठाणनि जूं घर ऐं फसल बचाइण लाइ दाहूं। गड़ी खेरो भरिसां ताजा शाह खे मीराली ड्रप वठां 30 फुट घारो पइजी वियो। भरपासे में पोखियल फसल पाणी हेठि।
आपाशी अमलदार ऑफिसिस ताईं महदूद ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। ऐं ख़ैरपुर पुलिस मुक़ाबिलो ॼणाए हिकु वधीक जवाबदार खे हफ़ कराए करे छॾियो। पुलिस दावा कई आहे त शहीद गुलाम मुर्तज़ा थाणे जी हद में मुक़ाबिलो थियो, जंहिं दौरान सदाम ओढो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। जवाबदार चोरी पुर पुलिस मुक़ाबलनि समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस सां ॾिठूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।